जो ना या अल्लाह जेडो तुझो ना आओ बाज बे ओड्याई मंगा रियथ बिये रियथुणिये तू शपर तू शां कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबका या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब ओ मुझा मौला अजो को साईं शेर अली मेतलो साहब जो खैर एडवोकेट शफकत अली एडवोकेट शफायत अली साईं जो खैर पंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा रब मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थे साईं वारन के साईं जे सजे घर वारन के कयामत ताईं आबाद फरमा बाबा अलदाद मेतलो साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला ए करीम साईं जे शफायत अली शफकत अली साईं मौला तुझी अमान पनाह में हिनन के हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज्जत अता फरमा बिलावन साईं के ऑफिसर बना साईं जे सभिनी भारन के ऑफिसर बना मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजे साम्हूं आहिनि हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा हाजी बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला जेके बि बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारत खां बचा हर सुन्नी शिया हर मोमिन जे घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि इहा दुआ मुंहिंजी क़बूल फरमा ओ मुंहिंजा रब मुंहिंजे जेके दिलनि में तमन्नाऊं रब ॼाणी थो मुंहिंजी मदद फरमा असां सभिनी जो बेड़ो तार इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदर